अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी हाँ जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं। जुल्द टियों, परियुनि देवनि जादूगरनि ॾाहिणियुनि ऐं नजूमनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर ताल के उॿावड़े मां फाज़िल काइमीअ खां मिली। कहाणी आहे गुल सफ़ेद परी। हिकु दफ़े कंहिं मुल्क जो शहज़ादो ऐं वज़ीरज़ादो शिकार करे मोटिया ऐं अची करे चाकीअ जी माड़ीअ हेठां लांघा उथिया। ओचितो शहज़ादे जी नज़र मथे दरीअ ते वञी पई ऐं चाकीअ जे धीउ जी सूरत ॾिसी अकुलु चरख़ थी वियुसि। वज़ीरज़ादो हो सियाणो, सो यकदमि ॻाल्हि सही करे वियो। शहज़ादे खे चयईं त शहज़ादा, इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, अॼु ई माण्हू मोकिले चाकीअ जे धीउ जो संगु छिकायूं था। शहज़ादो घर पहुतो, फिरंदे गिरंदे ॻाल्हि बादशाह जे कन ते वञी पई। यकदमि चाकीअ खां संगु घुरियो वियो, जंहिं चयो त आउं पंहिंजे धीउ खां पुछी पोइ वरंदी ॾींदुसि। चाकीअ जॾहिं पंहिंजे धीउ खां उन बारे में पुछियो त धीणसि चयो त आउं शहज़ादे सां शादी करण लाइ तयारु आहियां, पर मुंहिंजा के शर्त आहिनि जे हुनखे मंज़ूरु करणा पवंदा। मुंहिंजो पहिरियों शर्त हीअ आहे त शहज़ादो निकाह पढ़ाइण वक़्तु पाण सां काज़ी, शाहिदनि ऐं पंहिंजे दोस्त वज़ीरज़ादे खां सवाइ ॿिए कंहिं बि शख़्स खे वठी न ईंदो। ॿियो त शादीअ जो ठठु ठांगर न कंदो। टियों त पंहिंजे माड़ीअ खां ॿाहिरि न वेंदसि। ऐं चोथियों हीउ त जॾहिं शहज़ादो हिते ईंदो तॾहिं मुंहिंजे चवण सां हलियो बि वेंदो। शहज़ादे उहे सभु शर्त क़बूलु कया। आख़िरकार शहज़ादे ऐं चाकियाणीअ जी शादी थी। ॿिए ॾींहुं सुबुह जो शहज़ादो ऐं वज़ीरज़ादो चाकीअ जे माड़ीअ ते विया। बानी हिननि खे माड़ीअ खां ॿाहिरि रस्ते ते हिकु खट विछाए ॾिनी, जंहिं ते ॿई ॼणा चढ़ी वेठा। उते वेठे वेठे हिननि खे शाम थी वई, पर न ई चाकियाणी ॿाहिरि निकिती ऐं न वरी हिननि ॾांहुं को मानीअ टुकड़ी मोकिलियाईं। वज़ीरज़ादो त अॻु में ई चाकियाणीअ जी मग़रूरी ऐं बेपरवाहीअ ते चिड़ियल हो। वेतर सॼे ॾींहं जी बुख, सो हाणे त वण ई वॼी वियसि। शहज़ादो त वीचारो सूर सही माठ करे पंहिंजे महलात में मोटी हलियो वियो, पर वज़ीरज़ादो दिलि ई दिलि में वीचारणु लॻो त आख़िर वेधन कहिड़ी आहे। घणे सोच वीचार खां पोइ नेठि हिन फ़ैसिलो कयो त कंहिं नमूने सां चाकियाणीअ जो घर ॾिसी उन ई ॻाल्हि जो अंतु लहिजे। राति थी, हव मो टरियो त वज़ीरज़ादे बि वञी चाकीअ जे माड़ीअ जो पासो वरितो। हिन वटि हिकु पालियल ॻोह हुई। उन जी चेल्हि में रसो ॿधी माड़ीअ जे भित ते खणी उछलायईं। ॻोह जॾहिं पंहिंजा चंबा भित में पुख़्ता कया तॾहिं हू रसीअ जे वसीले मथे चढ़ी वियो। पोइ ॻोह खे ॿाहिरे पासे करे जाइ में लही हिकिड़ी कुंड में लिकी वेही रहियो। वज़ीरज़ादे ॾिठो त चाकियाणी हिकिड़े छपर हेठां खट ते वेठी आहे ऐं पंहिंजे बानीअ खे पिए चयईं त छोरी, अॼु काणे मुए छो देरि कई आहे। बानीअ वराणियो त साईं, अचण वारो आहे। झट कान गुज़री त हिकिड़ो काणो देव ज़ूकट करे अची माड़ीअ अंदरि लथो। चाकियाणीअ खार मां देव खे घणो घटि वधि ॻाल्हायो ऐं हिन खां देरि करण जो सबबु पुछियो। देव चयो त असांजो सरदार चमनबाद देव अॼु गुल सफ़ेद परीअ जो नाच करायो हो। सभई हुते हाज़िर हुआसीं। उन ख़ुशीअ में सरदार असांखे सूफ़नि जो बाग़ बख़्शियो। मूंखे पंहिंजो भाङो हींअर मिलियो आहे जो पाण सां खणी आयो आहियां। इजो हू कुंड में रखिया आहिनि। उहो ॿुधी चाकियाणीअ हिन खे माफ़ु कयो। देव कुझु वक़्तु रिहाइण करण खां पोइ वापसि हलियो वियो। देव जो हेॾां थियणु ऐं वज़ीरज़ादे जो सूफ़नि खे पासो ॾियणु, सभई सुठा सुठा सूफ़ चूंडे हिकु हड़ में ॿधी साॻे रस्ते तां हेठि लही वञी पंहिंजे घर पहुतो। सुबुह जो वज़ीरज़ादो उन्हनि सूफ़नि मां 2 सुठा सूफ़ खणी शहज़ादे खे वठी चाकीअ जे माड़ीअ ॾांहुं रवानो थियो। रस्ते में शहज़ादे खे सेखारे छॾियईं त जंहिं वक़्तु असांखे उते वेठे साइत खनि गुज़रे तॾहिं मूंखे चइजि त कमीना वज़ीरज़ादा, मूंखे बुख लॻी आहे, कुझु खाइण लाइ ॾींहुं। आउं तोखे जवाबु ॾींदुसि त ॿियो कुझु कोन्हे, अलबत जवन जी मानीअ जो हिकिड़ो सुकल टुकुर आहे। हुकुम थिए त पेश करियां, तूं चइजि उहो ई ॾे। चाकीअ जे माड़ीअ वटि पहुची उहे ॿई ॼणा साॻी खट ते वेही रहिया। घड़ी मस गुज़री त
शहज़ादे रड़ करे चयो त कमीना वज़ीरज़ादा, मूंखे बुख लॻी आहे, कुझु खाइण लाइ ॾे। वज़ीरज़ादे जवाबु ॾिनो त क़िबला ॿियो त कुझु बि कोन्हे में, बाक़ी जवन जे मानीअ जो सुकल टुकुर पियो अथनि, हुकुम थिए त ॾियां। शहज़ादे चयो त उहो ई ॾे। चाकयाणीअ उहो सभु कुझु मथे वेठे ॿुधो त पंहिंजे बानीअ खे चयो त ॾिस त शहज़ादो छा थो खाए। होॾां वज़ीरज़ादे हिकु सुठो सूफ़ खपे शहज़ादे खे ॾिनो। बानी उहो ॾिसी वञी पंहिंजे साइण खे ॿुधायो। उहो ॿुधी चाकयाणीअ खे काणे देव वारा सूफ़ यादि आया, त बानीअ खे चयो त वञ पाण वारा रातो का सूफ़ खणी अचु। बानी सूफ़ खणी आई त उहे सभु कचा ऐं सावा हुआ। चाकयाणीअ बानीअ खां पुछियो त शहज़ादे वटि बि अहिड़ा आहिनि? बानीअ वरंदी ॾिनी त न साइण, हिननि वारा सूफ़ त अहिड़ा आहिनि जो असां कॾहिं ॾिठा बि कोन्हनि। उहो ॿुधी चाकयाणीअ बानीअ खे हुकुम ॾिनो त तूं वञी शहज़ादे खां उहो सूफ़ वठी अचु। बानीअ वञी शहज़ादे खां चाकयाणीअ लाइ सूफ़ घुरिया। वज़ीरज़ादे चयो त उथी शहज़ादा, हल, अहिड़ी कमीणी रन खे सूफ़ ॾियण खां कुतनि खे ॾियणु चङो आहे। ईअं चई हू शहज़ादे खे वठी हलियो वियो। बानीअ जॾहिं वज़ीरज़ादी वारा लफ़्ज़ वञी पंहिंजे मालिकाणीअ खे ॿुधाया तॾहिं उहा सफ़ा सड़ी वई, पर सूर पचाए बानीअ खे चयईं त वञी उन्हनि खां पुछी अचु त हिननि उहे सूफ़ किथां आंदा आहिनि। बानी डोड़ंदी डोड़ंदी वञी हिननि खे पहुती ऐं खाउन सूफ़नि बाबति पुछियईं। वज़ीरज़ादे चयो त राति देवनि जे सरदार चमनबाद गुल सफ़ेद परीअ जो नाच करायो हो ऐं ख़ुशीअ में हिन खे सूफ़नि जो बाग़ ॾिनो हुआईं। उहा परी शहज़ादे जी संगत्याणी आहे, सा सूफ़ पहुचाए वई अथसि। बानीअ उहा ॻाल्हि चाकयाणीअ खे ॿुधाई, जा हैरान थी वई ऐं दिली दिलि में इरादो कयईं त राति जो मारियो काणो देव अचे त उनजी चङी तरह ख़बर थी वठां। जॾहिं राति थी तॾहिं वज़ीरज़ादे वरी बि साॻिए नमूने वञी चाकयाणीअ जी माड़ीअ वारी कलोकी कुंड वसाई। साहित गुज़रण बाद काणो देव बि अची सड़ियो। चाकयाणीअ देव खे ॾिसण शर्त नहनि खां चोटीअ ताईं बाहि थी वई ऐं यकदमि बानीअ खे हिकु रसो खणी अचण लाइ हुकुम ॾिनई। बानी रसो आंदो त हिन यकदमि काणे देव जे कननि खे वठी उन सां आकेड़ा चाढ़िया, जंहिं ते देव वठी दाऊं कयूं। चाकयाणीअ चयुसि त कमीना, तूं मूं लाइ कचा ऐं फिका सूफ़ थो खणी अची ऐं तुंहिंजी माउ गुल सफ़ेद परी पंहिंजे मुड़ुस खे सुठा सुठा सूफ़ चूंडे ॾेई वई आहे। काणे देव चयो त ख़ुदा ख़ुदा कर, किथे तुंहिंजो मुड़ुसु, किथे गुल सफ़ेद परी। तुंहिंजो मुड़ुसु गुल सफ़ेद परी खे ॾिसे त हफ़्तो होश न अचेसि, सो थो संदसि हथ जा सूफ़ खाए। चाकयाणीअ चयो त मूं ख़ुदि वटि अहिड़ा सूफ़ ॾिठा आहिनि। उहो ॿुधी काणो देव हैरान थी वियो। नेठि हिन चयो त चङो, हाणे हीअं कर, अठे ॾींहुं वरी गुल सफ़ेद परीअ जो नाच आहे, तूं हिकु लोहो पिंजरो ठाराए छॾ, तां तोखे उन में खणी उते हलंदुसि, पोइ पंहिंजे अखियुनि सां गुल सफ़ेद परीअ ते लॻायल पहरो ॾिसजांइ। देव ईअं चई मस मस पंहिंजी जान छॾाई हलियो वियो। सुबुह जो चाकयाणीअ पिंजरो ठहिराइणु शुरू कयो ऐं वज़ीरज़ादे राति वारी समूरी हक़ीक़त वञी शहज़ादे खे ॿुधाई। जंहिं राति गुल सफ़ेद परीअ जो नाच हो, तंहिं राति साजुरई शहज़ादो ऐं वज़ीरज़ादो ॻोह जे ज़रिए माड़ीअ ते चढ़ी उन पिंजरे वटि पहुता ऐं लिकी वञी पिंजरे जी हिकु कुंड में वेही रहिया। कुझु देरि खां पोइ काणो देव अची पहुतो। तड़ तकण में चाकयाणीअ ऐं उन जी बानीअ खे पिंजरे में विहारे वठी उॾाणो ऐं वञी उन जे बाग़ जे कुंड में पिंजरो लाथाईं, जंहिंमें गुल सफ़ेद परीअ जो नाच थियणो हो। साहित बि कान गुज़री त नाच शुरू थियो। चमनबाद तख़्त ते वेठो ऐं सफ़ेद परीअ संदसि अॻियां पिए नाच कयो। चाकयाणी ऐं बानी वेही उहो तमाशो ॾिसणु लॻियूं, पर वज़ीरज़ादे वञी धोकिड़ीअ जो पासो वरितो, जेको निंड सबबु पूरो ताल मुकाए न रहियो हो। वज़ीरज़ादे धोकिड़ीअ खे चयो त चाचा, मूंखे वारो ॾींदे? धोकिड़ी त हुन ॻाल्हि लाइ अॻे ई आतो वेठो हो, त यकदमि हिन खे खणी धुकड़ ॾिना। वज़ीरज़ादे अहिड़ा त धुकड़ वॼाया जो गुल सफ़ेद मदहोश थी वई। चमनबाद बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकिड़ो रुमाल गुल सफ़ेद परीअ तां घोरे खणी धोकिड़ीअ ॾांहुं उछलायो।
वज़ीरज़ादे धोकड़ीअ खे लोॾो ॾेई जाॻाए धुकड़ संदसि हवाले करे शहज़ादे समेत वरी वञी पिंजरे में लिकी वेही रहियो। धुकड़नि जो मज़ो टुटो त नाच बि छुटो। मजलिस पूरी थी ऐं चमन बाद ख़ुशि थी देव ने परियुनि खे ॾाढ़ुनि जो बाग़ बख़्श में ॾिनो। काणे देव पिंजरो खणी अची चाकीअ जे माड़ीअ में लाथो ऐं पोइ पाण वापसि मोटी वियो। चाकियाणीअ संदसि बानी बि वञी सुतियूं ऐं शहज़ादो ऐं वज़ीरज़ादो बि गुह जे वसीले लही घर रवाना थिया। चमन बाद देव जा जॾहिं खुमार लथा तॾहिं पंहिंजो रुमाल यादि पियुसि। गुल सफ़ेद परीअ खे घुराए खांसि हुन रुमाल बाबति पुछा कयईं, जंहिं पंहिंजी अणॼाणाई ज़ाहिर कई। धोकड़ीअ बि चयो त अलाए केरु हो जंहिं धुकड़ पे वॼाया, आउं त निंड में हुउसि। आख़िर चमन बाद कावड़जी हुकुम कयो त जे सभु परियूं ऐं देव मूंखे पंहिंजो रुमाल हथ करे न ॾींदा त सभिनी खे क़ैद कयो वेंदो। उहो हुकुम ॿुधी सभु को ॾकी वियो। पोइ त यकदमि रुमाल जी ॻोल्हा शुरू थी वई। होॾां वज़ीरज़ादे छा कयो जो पंहिंजे माड़ीअ मथां पलंग रखी उहो रुमाल विछाए तलवार नंगी करे बि पहिरो ॾियणु लॻो। गुल सफ़ेद परीअ रुमाल जी जाचा कंदी ॻोल्हींदी जॾहिं वज़ीरज़ादे जी माड़ीअ मथां आई तॾहिं रुमाल ॾिसी उते लही पई। वज़ीरज़ादे खे चयईं त ॾांहुं त अहिड़े जो आहीं जो चीणे जेॾा दाणा करे छॾियईं। असांजो जीअण ॾुखियो थी पियो आहे ऐं तूं रुमाल लिकायो वेठो आहीं। वज़ीरज़ादे जुरत करे चयो त भला उन ई रुमाल में रखियो छा आहे जो तूं एतिरी परेशान आहीं। गुल सफ़ेद परीअ चयो त तोखे ख़बर न आहे त हीउ चमन बाद देव जो क़ीमती रुमाल आहे। हिन रुमाल लाइ हू सभु देव परियूं क़ैद करण ते तयारु वेठो आहे। वज़ीरज़ादे खिली चयो त वाह, ख़सीस रुमाल जे करे सभई अची मुसीबत में पिया आहियो। पर मुंहिंजे बादशाह वटि रुॻो पुतलियूं आहिनि, उन्हनि खे बि अहिड़ा कपिड़ा आहिनि, पर संदसि ॿुहारीदार बि अहिड़ा कपिड़ा पाईंदा आहिनि। तुंहिंजो चमन बाद देव शायदि को सुञो सखणो आहे। उहो ॿुधी वरी इबरत में पइजी वई ऐं वज़ीरज़ादे खे चयईं त तूं मूंखे उहे पुतलियूं ॾेखार। वज़ीरज़ादे चयो त मूंखे 12 महीननि जी मोहलत ॾे, मां उन्हनि पुतलियुनि जो तमाशो तोखे ॾेखारींदुसि। तूं भले पंहिंजे चमन बाद खे बि वठी अचिजांइ। गुल सफ़ेद परी चयो त चङो, 12 महीननि खां पोइ जे उहो तमाशो न ॾेखारी त हीउ शहर ग़रक़ करे छॾींदसि। वज़ीरज़ादे वाइदो ॾिनो ऐं परी हली वई। वज़ीरज़ादे शहज़ादे खे समूरी ॻाल्हि ॿुधाए चयो त हाणे हिन रुमाल जी संभाल तुंहिंजे हवाले आहे। जे सही सलामत 52 पुतलियूं हथु कयमि त वाह, न त हिन शहर जो बि ख़ैरु कोन्हे। उहो ॿुधी शहज़ादे खे त ॾाढो ॾुखु थियो, पर हाणे थी कुझु बि न थी सघियो। वज़ीरज़ादो खुर्ज़ीन टकनि जी भरे रवानो थियो। केतिरनि महीननि जे सांदे सफ़र खां पोइ हिकिड़े ॾींहुं हिकिड़े वण हेठां अची सहेड़ियो। वतन खे यादि करे ॻोढ़ापे वाहियईं त हिकिड़े तोते रोअण जो सबबु पुछियुसि। हिन उनजे तोते खे पंहिंजो सरबस्तो अहवालु ॿुधायो। तोते चयसि त मूंखे वधीक ख़बर कान्हे, बाक़ी एतिरो ॼाणा थो त उहो तमाशो असांजे क़बीले जो हिकु तोतो कंदो हो। उहो ॾसु ॿुधी वज़ीरज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं जिते बि के तोता ॾिसंदो हो उते वेही रहंदो हो। पर केतिरनि ॾींहंनि ताईं कंहिं तोते हिन खे पुछियो ई की न। हिकु ॾींहुं उहो झंग मुंहुं कयो पिए वियो त ॿिनि देवनि अची संदसि खंभड़ाटियुनि खां वरितो ऐं सिधो वञी पंहिंजे सरदार वटि हाज़िर कयऊंसि। वज़ीरज़ादे सम्झियो त संदसि हयाती पूरी थी चुकी आहे, पर अलाह में वॾो आसरो हुउसि। देवनि जे सरदार हुकुम ॾिनो त हिन शहज़ादीअ जे महलात में छॾे दरवाज़ो बंदि करे छॾियो। हुकुम ॾिनो हिन खे शहज़ादीअ जे महलात में छॾे दरवाज़ो बंदि करे छॾियो। वज़ीरज़ादो उते वञी ॾिसे त हिकु शहज़ादी सुकी सड़ी पई आहे, रुॻो संदसि पेट वॾो आहे। देवनि जे सरदार पंहिंजे देव खे चई छॾियो हो त जे सुभाणे ताईं बचे त वाह, न त संदसि लाश खे खाई छॾी। वज़ीरज़ादो सियाणो हो, सम्झाईं शायदि मौत उन ई सुकी सड़ी जे हथां नसीबु थींदो। सो तरार मियाण मां कढी कुझु पर भरो थी बीही रहियो। वेर मकान गुज़री त शहज़ादीअ जो पेट वधणु लॻो। एसी ताईं
जो नक सां अची लॻुसि। हीअ मुड़ुस बि संभरी बीठो। शहज़ादीअ जे वात मां हिकु नांग निकितो ऐं वज़ीरज़ादे ते सट कयईं। हीअ बि ख़बरदार थी बीठो ऐं छाल हणी अहिड़ी तरार हयांईंसि जो नांग जी फण वञी परे पई। हिन नांग खणी हिकु कुंड में रखियो ऐं पाण हिकु खट ते लत ॾेई सुम्ही रहियो। जॾहिं सुबुह थियो तॾहिं देवन अची दर खोलियो ऐं शहज़ादीअ खे ख़ुशि ॾिसी वञी पंहिंजे सरदार खे ॿुधायऊं। देवन जे सरदार वज़ीरज़ादे खे हकीम सम्झी घणी इज़त ॾिनी ऐं पंहिंजे धीउ जी तंदुरुस्तीअ बाबति खांसि पुछा ॻाछा करणु लॻो। वज़ीरज़ादे देवन जे सरदार खे चयो त मूंखे 15 ॾींहंनि जो खाधो पीतो ऐं ॿियो सामान मिले ऐं 15 ॾींहंनि ताईं शहज़ादी जे महलात जो दरवाज़ो बि न खोलियो वञे। देवन जे सरदार हिन जे चवण जो यकदमि पूराओ कयो। देव जी धीउ जी कमज़ोरी ख़तमु थी। हू हाणे चङी तरह घुमी फिरी थी सघे। वज़ीरज़ादे उन देवज़ादीअ खे पंहिंजी भेण करे छॾियो। जॾहिं देवज़ादीअ हिन खां हाल अहिवाल पुछो तॾहिं हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। देवज़ादीअ चयुसि त अहिड़ो तोतो बराबरि आहे, पर उनखे मुंहिंजे पीउ क़ैद करे छॾियो आहे। न तोतो 52 पुतरियुनि जो तमाशो थो ॾेखारे ऐं न वरी बाबो बि आज़ादु थो करेसि। तूं मूंखे चङो भलो कयो आहे। मुंहिंजो पीउ ज़रूरु तोखे इनाम ॾींदो। तूं ॿियो कुझु बि न घुरिज, रुॻो उहो तोतो घुरिजईं। जे भाॻ चङो हूंदई त तोतो मिलंदुई ऐं जे क़िस्मत पुठेरी हूंदई त पोइ बाबो मुंडी मरोड़े छॾींदुई। 15 ॾींहं पूरा थिया त देवन जे सरदार हिननि जो दरवाज़ो अची खोलियो। पंहिंजे धीउ खे बिल्कुलु चाक चौंबंद ऐं ख़ुशि ॾिसी पाण बि निहायत ख़ुशि थियो ऐं उन ख़ुशीअ में हिकिड़ो तमामु वॾो जशन कयईं। सरदार वज़ीरज़ादे खे चयो त घुर जेकी घुर्णो हुजई। वज़ीरज़ादे अर्ज़ु कयो त साईं, मूंखे उहो तोतो खपे जेको तो वटि क़ैद आहे। सरदार उहो ॿुधी कावड़िजी वियो ऐं ख़ार मां चयईंसि त उन ई ॻाल्हि तां लही वञ, न त मुंडी मरोड़े सटींदोसांइ। वज़ीरज़ादे बि हिमत करे चयो त साईं, मुंडी भले मरोड़, पर वठंदुसि त उहो तोतो वठंदुसि। सरदार चयुसि त मूं वाइदो कयो आहे त जेसीं ताईं तोतो तमाशो न ॾेखारींदो तेसि ताईं खेसि कोन छॾींदुसि। तंहिं करे तूं ज़िद न कर, बाक़ी ॿियो जेकी वणई सो घुर। वज़ीरज़ादे चयुसि साईं, ॿियो अलाह जो ॾिनो सभु कुझु अथमि, जे ॾींहुं त उहो तोतो ॾे। सरदार थधो शूकारो भरे देवन खे हुकुम कयो त तोतो हिन खे आणे ॾियो ऐं जिते चवे उते छॾे अचोसि। पोइ वज़ीरज़ादे खे ॿियो बि घणो इनाम ॾिनई। वज़ीरज़ादो तोतो खणी मोकिलाए पंहिंजे वतन रवानो थियो। देव हिन खे खणी हिकिड़े हंधां लंघिया त तोते जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। वज़ीरज़ादे तोते खां जॾहिं रोअण जो सबबु पुछियो तॾहिं तोते ॿुधायो त हीअ मुंहिंजी जुई हुई ऐं हिते आउं सॼो ॾींहुं घुमंदो फिरंदो वतंदो हुउसि। उहो ॿुधी वज़ीरज़ादे खे तोते ते रहम अची वियो ऐं खेसि पिंजरे मां कढी छॾियईं ऐं चयईंसि त तूं वञी सुखियो थी, असांजो भाॻ असां सां। तोतो ख़ुशि थी उॾामी वियो, पर कुझु पर भरो वञी कुझु वीचारे वरी वज़ीरज़ादे वटि मोटी आयो ऐं हिन खां पुछियईं त उहा ॻाल्हि ॿुधाए त तूं मूंखे कहिड़े सबबु देव खां आज़ादु करायो हो। वज़ीरज़ादे सॼी ॻाल्हि करे ॿुधायसि। तोते चयसि त देवन खे हुकुम कर त तुंहिंजो तख़्तु हेठि रखनि। देवन वज़ीरज़ादे जे हुकुम करण ते तख़्त खे हिकिड़े वण हेठां लाथो। पोइ हिन वज़ीरज़ादे खे चयो त 52 लकड़ियूं भञी वठि। तोते जे चवण ते हिन झटिपट 52 लकड़ियूं भञी वरितियूं ऐं उन जे हुकुम सां 52 मिटीअ जूं ढिघियूं पिणु बणायईं ऐं हर हिकु ढिघीअ में हिकु हिकु काठी खोड़ियईं। उनखां पोइ तोते सभिनी खे पंहिंजूं अखियूं ॿूटण लाइ चयो। वज़ीरज़ादे ऐं सभिनी देवन तोते जे चवण मुताबिक़ पंहिंजूं अखियूं बंदि करे छॾियूं ऐं जॾहिं हिननि वरी तोते जे चवण ते अखियूं खोलियूं त सभु लकड़ियूं गुम थी वियूं। झटका न गुज़री त हिकु ॿहारीदार अची मैदान साफ़ु करणु लॻो। वज़ीरज़ादे ॾिठो त हिन खे अहिड़ा ई कपिड़ा हुआ जहिड़ो चमनबाद देव जो रुमाल हो। वरी वेर में कान गुज़री त हिकिड़ो पखाली अची पहुतो ऐं छिणकार करणु लॻो। उन बि साॻिए रुमाल जहिड़ी पोशाक उनखे बि साॻी रुमाल जहिड़ी पोशाक पहिरियल हुई। उन बाद तबलची ऐं सारंगी वारा आया, जिन खे बि साॻिए क़िस्म जी पोशाक पहिरियल हुई।
पोइ त अची नाच शुरू थियो जो घणे वक़्त ताईं हलियो। वज़ीरज़ादे खे पक थी त अहिड़ो नाच अॼु ताईं गुल सफ़ेद परी त छा पर कंहिंखे बि ॾिसणु नसीबु न थियो हूंदो। आख़िर नाच ख़तमु थियो ऐं सभु पुतलियूं उॾामी हलियूं वयूं। तबिलची सारंगी वारो ऐं माशकी हलिया विया त उते उन्हनि खे वरी पंहिंजूं अखियूं ॿूटण लाइ चयो। अखियूं ॿूटे वरी खोलियाऊं त 52 लकड़ियूं मैदान में मौजूदु हुयूं। त उते वज़ीरज़ादे खे चयो त हीअ लकड़ियूं पाण सां खणी वञ ऐं मूं वांगुरु वञी पुतलियुनि जो तमाशो कजांइ। वज़ीरज़ादे उहे 52 ई लकड़ियूं पाण सां खणी देवनि जी मदद सां वञी घर पहुतो। उते ॾिसे त शहज़ादो वीचारो अञा ताईं रुमाल ते ख़ुदि पहिरो ॾेई रहियो आहे। शहज़ादे जॾहिं पंहिंजे दोस्त वज़ीरज़ादे खे सही सलामत मोटी आयल ॾिठो तॾहिं ॾाढो ख़ुशि थियो ऐं संदसि कामयाबीअ ते खेसि तमामु घणियूं मुबारकूं ॾिनाईं। वज़ीरज़ादे खेसि चयो त हाणे वञी ऐश कर, असां ॼाणूं असांजो कमु। अञा 12 महीननि में 8 ॾींहं पिया हुआ त गुल सफ़ेद परी वरी अची रुमाल वटि लथी ऐं वज़ीरज़ादे खे पुतलियुनि जे तमाशे ॾेखारण लाइ संदसि कयल वाइदे जी यादगिरी ॾियारी। वज़ीरज़ादे चयुसि त वक़्त ते सभु कुझु थी वेंदो। आख़िर वाइदे जो ॾींहुं बि अची वियो। कोहनि में मैदान साफ़ु थी वियो ऐं सॼो शहरु उन्हनि पुतलियुनि जे तमाशे ॾिसण ख़ातिर अची गॾु थियो। देव ऐं परियूं बि हिकु वॾे कटक जी सूरत में चमनबाद ऐं गुल सफ़ेद सां गॾु तमाशो ॾिसण लाइ आयूं। चाक्याणी बि पंहिंजे बानीअ समेत हिकु कुंड में अची वेठी। शहज़ादे जे खट जे भरिसां गुल सफ़ेद ऐं चमनबाद जी खट पियल हुई। तमाशो शुरू थियो। वज़ीरज़ादो जॾहिं 52 लकड़ियुनि खे मैदान में खोहण लॻो त सभु माण्हू उनखे मज़ाक़ सम्झणु लॻा। देव ऐं परियूं बि कावड़ विचां उभिरी आयूं। पर थोरी देरि बाद जॾहिं ॿुहारीदार अची लथो तॾहिं उन जा कपिड़ा ॾिसी देव ऐं परियुनि जा त ॾंद ई चपनि सां लॻी विया। वरी माशकीअ खे बि साॻी पोशाक पहिरियल ॾिठाऊं। नेठि सभु पुतलियूं अची वयूं ऐं तमाशो शुरू थी वियो। चमनबाद देव जॾहिं 52 पुतलियुनि जो अजीब ग़रीब नाच ॾिठो तॾहिं मौज में अची सफ़ेद परीअ जे चेल में हथु विझी उहा घोरे खणी शहज़ादे ॾांहुं उछलायईं। शहज़ादे बि खणी गुल सफ़ेद पंहिंजे पासे शहज़ादे बि खणी गुल सफ़ेद खे पंहिंजे पासे में विहारियो। आख़िर तमाशो पूरो थियो ऐं पुतलियूं उॾामी गुम थी वयूं। वज़ीरज़ादे सभु लकड़ियूं मैदान मां मेड़े पाण वटि क़ाबू करे रखियूं। जॾहिं चमनबाद देव जा होश हवास जाइ ते थिया तॾहिं गुल सफ़ेद परीअ खे पाण ॾांहुं सॾु कयईं। गुल सफ़ेद परीअ उतां ई चयुसि त तूं मूंखे घोरे शहज़ादे खे ॾिनो आहे, हाणे मां शहज़ादे जी आहियां। चमनबाद देव घणो ई चयो पर सभिनी सिधी सिधी ॿुधाई। जॾहिं सभु देव ऐं परियूं मोटी वयूं तॾहिं शहज़ादो बि गुल सफ़ेद परीअ खे पाण सां वठी महलात ॾांहुं वञणु लॻो। ही ॿई जॾहिं चाक्याणीअ वटि पहुता तॾहिं चाक्याणीअ शहज़ादे खे अर्ज़ु कयो त मूंखे बि पाण सां वठी हल। पर वज़ीरज़ादो जेको पुठियां पिए आयो तंहिं चयुसि त हलड़ी हल, तो जहिड़ी तेलनि जी कहिड़ी ज़रूरत आहे, तूं वञी काणा ॻोल्ह। चाक्याणी उहो ॿुधी मुंहुं मथो पिटींदी घर हली वई ऐं शहज़ादो गुल सफ़ेद परीअ सां शादी करे ऐश माणणु लॻो।